नाज़रीन, बाबरे में सकाफ़ती दिहाड़े के हवाले से मुख्तलिफ़ तंजीमों तरफ़ा रैलियूं कढी धरती से मोहब्बत जो इज़हार किया वियो। ॾिसो था ग़ुलाम कंबर बूहर जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, सॼी सिंध जी 6 दिसंबर जो मेहरान टीवी पारां सॾिनो वियो सिंध जा बेट सिंध जी मिल्कियत आहे, सिंध असांजी जिंद आहे। उन हवाले सां अॼु उबाड़े में उबाड़े वासियुनि इन प्रोग्राम खे जेको मेहरान टीवी जे सदके ईद जीअं ऐं भरपूर मोटनी आहे। अचो था उन्हनि पुछूं था उन्हनि अॼु इन ॾींहं खे कीअं मल्हायो आहे। मेहरान टीवी जे सॾ ते तक़रीबन उबाड़े शहरी जा तमामु वासी निकिता आहिनि घरनि मूं ऐं उन्हनि पंहिंजी सकाफ़त खे फुल एंजॉय मनायो आहे। इहा 1000 साल पुरानी सकाफ़त आहे ऐं इनखे उजागर करे रही आहे ऐं मेहरान टीवी जे ई इन ते आहे त रैली निकिती वई आहे। अॼु अजरक टोपी ऐं पाए करे तमामु दोस्त निकिता आहिनि ऐं तमामु ख़ुशी ऐं एंजॉय। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेको मेहरान टीवी पहिरें त इनखे सलाम बि थियणु खपे। इन ज़बरदस्त जेको हाईलाइट आवाम खे शऊर ॾिनो आहे सिंध जे एकता जे प्रोग्रामनि बाबति। सिंध जी ज़बरदस्त इन बाक़ाइदा ख़बर बि हलाई आहे। असां जेको क़ौमी ॾींहुं आहे सिंध जो 5000 साल पुरानी असां पंहिंजो टोपी अजरक पूरी दुनिया खे अॼु पंहिंजो ॾेखारे रखिया आहियूं त बाबा असां हिकु पुरानी क़ौम आहियूं। अॼु जेको असांजो ॾींहुं आहे उहो ज़बरदस्त आहे। असीं अॼु उबाड़ी प्रेस क्लब मौजूदु आहियूं। हे ॾियारो असां ईद जे तरह मल्हाए रहिया आहियूं छो त हीअ असांजी सकाफ़त आहे ऐं मेहरान टीवी जेको आहे अवाम खे जेको शऊर ॾिनो आहे सिंध जा बेटनि जे हवाले सां या तालीम जे हवाले सां या सकाफ़ती हवाले सां, हिन ते मां मेहरान टीवी जी टीम खे मेहरान जी टीवी जे सद खे मुबारकबाद पेश कयां थो ऐं सलाम पेश कयां थो। हीउ ॾियारो असां क़यामत ताईं मल्हाईंदा रहंदासीं छो त हीअ असांजी सकाफ़त आहे ऐं अॼु असां हिन सकाफ़त ॾियारे ते ॿार बच्चा ऐं नौजवान सभु जेका आहिनि यकजहता हूं ऐं इहो यकजहती जो सबूत जेको आहे सॼी सिंध में अॼु जेको आहे पूरे पाकिस्तान में बल्कि पूरी दुनिया में ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। दिसंबर एकता जे ॾियारे ते अॼु कराची खां कश्मीर ताईं सॼी सिंध जेको आहे सो जरकी पई आहे। अॼु मोहब्बतनि जो ॾींहुं आहे। असां पंहिंजी सिंध धरती सां मोहबत कयूं था बग़ैर कंहिं ज़ात नसल जे फ़िरके जे। असां मोहब्बतनि जो पैगाम पहुचाइणु चाहियूं था। जिते बि असांजे सिंधी ॿार रहनि था उन्हनि खे लख लख ईद जो वाधायूं हुजनि, उन्हनि खे मुबारकूं हुजनि। अचो पाण जेको आहे प्यार मोहबत पाण में मुतहद थी करे पंहिंजी तालीम जे तरफ़ वञूं। असां तरक़ी करूं जीअं सिंध समेत सॼो मुल्क रोशन थी वञे। हीअ असांजो 6 दिसंबर जो ॾियारो हिकु ईद जे ॾींहं जे बराबरि आहे ऐं कराची खां कश्मीर ताईं सिंध में रहंदड़ जेके बि ज़बानूं ॻाल्हाइनि था जन के ईद जी मुबारकूं हुजनि ऐं उन्हनि खे असां एतिरो चवणु था चाहियूं जेके हिते उर्दू बि ॻाल्हाइनि था उहे बि असांजा सिंधी भाइर आहिनि। जेके बि ज़बानूं इस्तेमालु कनि था सो इन वक़्तु उहे सिंध में रहनि था ऐं सिंधी था रहनि था। असांजा फ़ख़ुर आहिनि उहे बि ऐं उन्हनि खे बि असां इनवाइट कयूं था त अचनि असां सां गॾु ईद ते पंहिंजो सकाफ़त जो इज़हार कनि, पंहिंजी सिंध सां मोहबत जो इज़हार कनि ऐं पंहिंजे सिंधी हुजण जो सबूत पेश कनि। जी नाज़रीन, अमी उबाड़े वासियुनि जो वीचार ॿुधा। इन अॼु जे मेहरान टीवी जे सदके भरपूर मोट ॾेई ऐं अॼु जे ॾींहं खे जेको आहे ईद खां वधीक ख़ुशी जो ॾींहुं मल्हायो आहे। इन्हनि जो इहो चवणु आहे त हीअ असांजी सकाफ़त जो जेको ॾींहुं आहे असां इन ईद खां वधीक ख़ुशी जा मल्हायूं था। सिंध असांजी मिल्कियत आहे, सिंध जा बेट असांजी मिल्कियत आहिनि। कैमरामैन अब्दुल गफ़ार पाण सां गॾु मेहरान टीवी ग़ुलाम कंबर बूहर उबाड़ो।